जिक्र कंदासीं पखे में भी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां तालीमी इदारा बंदि रखण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था अली गुल मुग़ैरी जी हीअ रिपोर्ट। खपे ताला न खपनि उन हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा पखो में बि समाजी धुरनि तरफ़ां हथनि में बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे स्कूल खोलण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम शुरू खां वठी जेका आहे त पुठिते पल आहे। वरी वेतर जेको आहे कोरोना वायरस सबबि स्कूलनि जी जेका ॿेड़ी ॿोड़ी वई आहे, तालीम जी जेका ॿोड़ी ॿोड़ी वई आहे, इन जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। कोरोना वबा सिर्फ़ु तालीम जे लाइ ई आहे, जलसनि जे लाइ न आहे, जुलूसनि जे लाइ न आहे, कंहिं ॿियनि प्रोग्रामनि जे लाइ न आहे, शादीअ जे लाइ बि कोन्हे का। अचे सिर्फ़ु तालीम में ई हीअ कोरोना छो अचे थी पई ऐं तालीम खे तबाह करण जी हीअ हथरादू जेको आहे सो कोशिशि कई थी वञे। भरपूर नमूने सां असां एहतिजाज था कयूं त असांजी इहा अपील वज़ीर आला सिंध ताईं पहुचाई वञे ऐं सिंध जा पूरा जेके मुकमल स्कूल आहिनि इहे खोलिया वञनि। नाज़रीन, सियासी समाजी अॻुवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिन वस वारनि तालीम सिंध सैयद मुराद अली शाह खे उहा अपील कई आहे त